कराची में ख़बर ईंदा हलूं तो सॼे मुल्क में योम दिफ़ा क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। योम दिफ़ा जे मौक़े ते फ़ौज जे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे भेटा पेश कई पई वञे। मज़ार क़ाइद ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब थी। एयरफोर्स जे दस्ते मज़ार ते गार्ड्स जूं ज़िम्मेवारी संभाले वरितियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे बयान में चयो आहे त योम दिफ़ा मुल्क लाइ क़ुर्बानी ॾींदड़ जवाननि जी यादि में मल्हायो वेंदो आहे। 57 साल अॻु फ़ौज साबित कयो त असां मुल्की दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। ॿोड़ जी सूरत हाल में हज़ारे माण्हुनि जूं जानियूं बचाइण लाइ फ़ौज ऐं ॿियनि इदारनि जो किरदारु सारा जोॻो आहे। सदर आरिफ अलवी चयो आहे त असांजी फ़ौज कंहिं बि सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। इम्तिहान जे वक़्त में पाकिस्तानी फ़ौज ज़मीनी, सामूंडी ऐं फ़िज़ाई जंग बहादुरी सां विड़ी। फ़ौज ऐं क़ौम गॾिजी दुश्मननि जे नापाक मक़सदनि खे नाकाम बणायो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।